अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए याकूब जा औलाद, मुंहिंजा उहे एहसान यादि कर जेके मूं अव्हां ते कया, ऐं बेशक मूं जहान वारनि ते अव्हां खे फज़ीलत ॾिनी ऐं सगोरो कयो। पोइ डि॒ढियो उन ॾींहं खां यानी क़यामत जे ॾींहं खां जंहिं ॾींहुं केर बि कंहिंखे ज़रे बराबर कमु न ईंदो ऐं उन्हनि ॾींहनि न कंहिं जी सिफ़ारिश क़बूल कई वेंदी, न ई उन्हनि खां बदिले में कुझु वठी उन्हनि जी जान बख़्शी वेंदी ऐं न के उन्हनि जी का मदद कई वेंदी। ऐं गौर करियो, जॾहिं इब्राहिम खे संदसि रब कुझु आज़माइश में मुब्तला कयो या आज़मायो ऐं उन खे पूरो कयो त अल्लाह इरशाद कयसि त बेशक आउं तोखे इंसाननि जो इमाम करण वारो आहियां। तॾहिं इब्राहिम अर्ज़ कयो त छा मुंहिंजो औलाद मां बि इमाम बणाईंदे? अल्लाह ताला फरमायो त ज़ालिमनि सां मुंहिंजो अहद न आहे, यानी हा, तुंहिंजी सालिह औलाद मां नबी ऐं रसूल कंदसि। जेकॾहिं उहे ज़ालिम नाफ़रमान थिया त पोइ उन्हनि लाइ वाइदो न आहे। ऐं यादि करियो जॾहिं असां काबे खे माण्हुनि लाइ मरकज़ ऐं अमन जी जाइ क़रार ॾिनो, जिथे हज़रत इब्राहिम इबादत लाइ बीहंदो हो, उन मक़ाम खे नमाज़ जी जाइ करे वठो ऐं इब्राहिम ऐं इस्माइल खे वसियत कईसूं त अव्हां ॿई पंहिंजे हिन घर खे तवाफ़, इतिकाफ़, रुकू ऐं सजदे कंदड़ लाइ साफ़ ऐं पाक रखो। ऐं पिणु यादि करियो जॾहिं इब्राहिम दुआ घुरी ऐं चयो त ए मुंहिंजा रब, हिन शहर मके खे अमन ऐं अमान वारी जॻह कर ऐं उन मां जेके अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञीन उन खे मेवे जो रिज़्क़ अता फरमायो, यानी ही मुल्क जेको हींअर वीरान आहे उन खे शादाब ऐं सरसब्ज़ कर। तंहिं ते अल्लाह ताला फरमायो, हा ईअं कंदुसि, पर जंहिं कुफ़्र कयो ऐं न मञियो तंहिंखे दुनिया में संदसि हयाती जा थोड़ा ॾींहं आसान करे ॾींदुसि, पोइ खेसि दोज़ख जी बाहि में अज़ाब ॾांहुं बेवस करे मोकिलींदुसि, ऐं उहा कहिड़ी न ख़राब रहण जी जाइ आहे। ऐं यादि करियो जॾहिं इब्राहिम ऐं इस्माइल काबे जे बुनियाद खे बुलंद करे रहिया हुआ, पंहिंजे रब खे इल्तिजा करे रहिया हुआ त ए असांजा पालणहार, असांजी हीअ ख़िदमत क़बूल फरमाए, बेशक तूं सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहीं। ए असांजा रब, असां ॿिन्ही खे पंहिंजो फर्माबरदार बणाए ऐं असांजी नसलनि मां पिणु हिकिड़ी अहिड़ी उम्मत या क़ौम पैदा कर जेका तुंहिंजी ताबेदार ऐं फर्माबरदार हुजे, ऐं असांखे इबादत जा तौर तरीक़ा ॾेखार या हज जा मुनासिक ऐं आदाब सम्झाए, ऐं असांजी तौबा क़बूल कर, बेशक तूं ई तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायती महिरबान आहीं। ए असांजा पालणहार, पंहिंजे फज़ल करम सां तूं उन्हनि मां हिकु रसूल मोकिलिजांइ जेको खेनि तुंहिंजूं आयतूं पढ़ी ॿुधाए ऐं उन्हनि खे तुंहिंजी सही शरीयत जो किताब, दीन ऐं इस्लाम ऐं हिकमत सेखारे, ऐं उन्हनि खे पैगंबराना तरबियत सां शिर्क खां पाक करे, बेशक तूं ई ज़बरदस्त ग़ालिब ऐं निहायती हिकमत वारो आहीं।